नबी करीम अलैहिस्सलाम जन इरशाद फरमायो त तव्हां तौरात पढ़े रहिया आहियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अगर अॼु जे दौर में हुजे आ ऐं तव्हां उन्हनि जी पैरवी कयो आहे त तव्हां गुमराही जे रस्ते ते हलिया वञो आ। मुफ्ती साहब, कादियाननि जा किताब पढ़ण जो हुकुम बयान करियो। जीअं त इहा ॻाल्हि वाज़े आहे जो कादियानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ बि पंहिंजे पेशवा खे नबी था मञनि ऐं ख़त्म नबूवत जे अक़ीदे जा मुनकिर आहिनि। इन लाइ कादियानी मुर्तद आहिनि, गैर मुस्लिम आहिनि, दायरा इस्लाम मां ख़ारिज आहिनि। इन्हनि जो किताब पढ़णु हरगिज़ जाइज़ न आहे। कादियानी लिटरेचर हुजे, उन्हनि जा किताब रिसाला हुजनि, तोणे उन्हनि क़ुरान जे नाले ते तफ़सीर कई हुजे। हूअं त आइनी तौरु शरई तौरु उन्हनि खे क़ुरान जी तफ़सीर करण जी बि इजाज़त न आहे, उन्हनि जे कंहिं बि किताब खे पढ़ण जी इजाज़त न आहे। मां अव्हां जे आॾो हिकु हदीस शरीफ़ ऐं हिकु बुज़ुर्ग जो वाक़ियो नक़ल कंदुसि, इन मां बिल्कुलु इहा ॻाल्हि वाज़े थी वेंदी। रिवायत में आयो हिकु दफ़ो हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु तौरात शरीफ़ जो कुझु हिसो पढ़ी रहियो हुयो। जॾहिं पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ओॾे तशरीफ़ खणी आया ऐं हज़रत उमर खे ॾिठऊं त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जो रंग तब्दील थी वियो, यानी चेहरे मुबारक ते कावड़ जा आसार ज़ाहिर थिया। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जी उन तरफ़ तवज्जो न हुई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु खे तवज्जो ॾियारी जो तव्हां नथा ॾिसो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक में तब्दीली अची वई आहे। तॾहिं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु माज़रत कई ऐं पाण नबी करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो त असां अल्लाह पाक खे रब था मञूं ऐं इस्लाम खे दीन था मञूं ऐं या रसूल अल्लाह अव्हां खे नबी रसूल था मञूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके लफ़्ज़ इरशाद फरमाया उन मां इहो जवाबु हासिल थी वेंदो। नबी करीम अलैहिस्सलाम जन इरशाद फरमायो त तव्हां तौरात पढ़े रहिया आहियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अगरि अॼु जे दौर में हुजे आ ऐं तव्हां उन्हनि जी पैरवी कयो आहे त तव्हां गुमराही जे रस्ते ते हलिया वञो आ। छो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अगरि अॼु हयात हुजे आ त उन्हनि ते बि अल्लाह तबारक व ताला इहो लाज़िम करे आ जो उहे मुंहिंजी पैरवी कनि हा। इन रिवायत मां आलिमनि सॻोरनि इहो मफ़हूम कढियो छो त तौरात शरीफ़ जे अंदरि उन वक़्त जे यहूदिन तहरीफ़ करे छॾी हुई, यानी उन में जेके हुकुम हुया उन में तब्दीली करे छॾी हुई। तंहिंजे करे आलिम सॻोरा फ़रमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ते जेका कावड़ जा आसार ज़ाहिर थिया उन जी वजह इहा हुई जो उन तौरात शरीफ़ जे अंदरि तहरीफ़ हुई त आम माण्हू खे या पढ़ण वारे खे ख़बर न पवंदी कहिड़ो हुकुम अल्लाह जे तरफ़ां आहे ऐं कहिड़ो हुकुम उहो आहे जंहिंखे यहूदिन तब्दील करे छॾियो। इन मां ई आलिम सॻोरा फ़रमाइनि था इन जे करे बद मज़हबनि जे किताबनि खे हरगिज़ पढ़ण जी इजाज़त न आहे। हिकिड़ो ॿियो वाक़ियो इमाम इब्न सीरीन रहमतुल्लाह अलैह जेको वक़्त जो वॾो आलिम हुयो, इमाम हुयो ऐं अइम्मा मुज्तहिदीन मां हुयो, उन्हनि वटि बद मज़हब आया। उन्हनि चयो साईं असां अव्हां जे आॾो आयत मुबारका पढ़ण था चाहियूं। पाण जन फरमायो मां आयत न ॿुधंदुसि। उन्हनि वरी अर्ज़ु कई त साईं असां अव्हां जे आॾो हदीस शरीफ़ था पढ़णु चाहियूं। पाण जन इरशाद फरमायो मां उहा बि न ॿुधंदुसि ऐं उन्हनि खे उतां मोटाए छॾियऊं। माण्हुनि पाण खां दरियाफ़्त कयो त या इमाम अव्हां इन्हनि माण्हुनि खे छो मोटायो? उहे क़ुरान ई त ॿुधाइनि पिया, उहे हदीस ई त ॿुधाइनि पिया। पाण जन इरशाद फरमायो मूं उन्हनि खां इन लाइ क़ुरान ऐं हदीस न ॿुधी छो त अगरि मां उन्हनि खां क़ुरान हदीस ॿुधां ऐं उहे उन जे अंदरि पंहिंजी का ॻाल्हि विझी छॾनि ऐं उहा ॻाल्हि मुंहिंजे का दिलि में घर करे वञे आ, उन में मुंहिंजो शक पइजी वञे आ त मुंहिंजो ईमान ख़तरे में अची वञे आ। इमाम अहमद रज़ा ख़ान आला हज़रत फ़ाज़िल बरेलवी रहमतुल्लाह अलैह इन वाक़िए खे ज़िक्र करण खां बाद फ़रमाइनि था जो हीअ वक़्त जे इमाम जी हालत आहे। वक़्त जो इमाम जेको वॾो आलिम आहे, इमाम आहे, उहो जॾहिं बद मज़हबनि खां क़ुरान जी आयत नथो ॿुधे, हदीस नथो ॿुधे, आम माण्हू बद मज़हबनि जा किताब कीअं था पढ़े सघनि। इन जे करे इन्हनि वाक़िअनि मां ऐं जेको हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु जो वाक़ियो ॿुधायो इहो वाज़े तौरु ॿुधाए थो जो कादियानिन जो कंहिं बि गैर मुस्लिम जो बद मज़हब जो लिटरेचर पढ़णु, तक़सीम करणु, उन ते अमल करण जी हरगिज़ इजाज़त न। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।